नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े रेंचोड़ लाइन में 6 माड़ा रिहायशी इमारत पट पइजी वई है, पर खुशकिस्मती सां को बि जानी नुक़सान न थियो है। रेंचोड़ लाइन में सूमरा घटी में 6 माड़ इमारत एक तरफ़ झुकी वई हुई। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे इख्तियार बिल्डिंग खे ज़बू हाल ॼाणाईंदे इन खे खाली कराए छॾियो है। मुज़ाकरा रिहायशी बिल्डिंग में 25 फ्लैट हुआ, जॾहिं त कराची म्युनिसिपल कॉर्पोरेशन डेमोलेशन जी टीम इमारत जो जाइज़ो वरितो। इन खे 20 खां 22 ॾींहनि में केराइण जो ऐलान कयो है। पुलिस मूजिब इमारत में बिजली ऐं गैस भी काटी वई है, जॾहिं त कंहिं बि जानी नुक़सान खां बचण जे लाइ बिल्डिंग सां गॾोगॾु वेझा इलाइक़ा भी सील कया विया आहिनि। ज़बू हाल रिहायशी इमारत जो पिणु हिकु हिसो वेहण सबबि हुन में झुरियूं पइजी वयूं आहिनि, जंहिंजी कुझु कलाकनि खां पोइ मुज़ाकरा इमारत पटिजी पई वई। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह कमिश्नर कराची SBCA इख्तियारनि खां वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।